मुखे याद आ त हिन ही महफ़िल में हिन ही जगह ते वो असांजो प्यारो दोस्त मोहम्मद ईसा जो आशिक़ रसूल हो, अल्लाह साईं खेसि जन्नत में जायूं नसीब करे। एडो तो शौक़ हूंदोसि मीलाद जो। मुखे याद आ 16 या 17 साल मोहम्मद सलीम असांखे बि आहे हलंदे, पर जॾहिं खां शुरू कयासीं ही काफ़िला मीलाद त सदाई चवंदो साईं मुखे कहिड़ी था तारीख़ ॾियो। वरी तारीख़ बि उहा सेट पाण करे ईंदो हो, अबा तोखे हीअ था ॾियूं, पर यार हीअ वरी कंहिं ॿिए घुरिया चईं इन तां कोन फिरंदो, मां इहा तारीख़ मूंखे ॾियणी अथव। हलंदे हलंदे मीलाद 2 साल या 3 साल गैप थी कोन थियो। मांखे हिकिड़े ॾींहुं मिलियो, मूंखे चई साईं हिन साल मीलाद ज़रूर कंदुमि, यानी अॻे साल खां मां सम्झां थो अचणो बि ज़रूर अथई। मां जो इंशाअल्लाह ताला, पर ॾे ख़बर मोहम्मद ईसा 2-3 साल छॾे वियो हुए, छा ॻाल्हि हुई त वरी छो थो पियो शुरू करी? त मूंखे चवण लफ़्ज़ इहे हुअसि त साईं मां बाबा थोरो माठ कयो। लफ़्ज़ मूंखे इहे चई त वाक़ई मां छॾे वियो हुउसि मीलाद खे। 2 या 3 साल साईं का ॻाल्हि थी पई या छा बि थियो मां न करे सघियुसि, पर जॾहिं हाणे न मीलाद वारो महीनो पियो अचे त मूंखे पीउ ख़्वाब में आयो आहे। मूंखे चई त मोहम्मद ईसा छो कोन थो मीलाद करी, छो मीलाद खे बंदि कयो अथई? जे पैसनि में खुटो आहीं, पैसा न थई त भला तुंहिंजो बंदोबस्तु कयूं। ख़ुदा जो कसम न मरहूम दा लफ़्ज़ हुआ साईं, हाणे जेसि ताईं ज़िंदा रहंदुमि तेसि ताईं मीलाद जी वाग कोन छॾींदुमि। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वस्सलातु वस्सलामु अला अल हसन वल हुसैन सय्यदु शबाब अहलिल जन्नत। समझाओ थकिजी पियो, मां बि माइक छॾिया हाणे। अॼु त मूंखे इहे लफ़्ज़ चवणा हुआ त हेॾी मोहम्मद ईसा जे करे जमायत अची पहुती आहे। हुननि जेको हेॾो पंहिंजो प्रोग्राम कयो आहे, लॻे थो त ईंदड़ साल हिते माण्हू कोन मां पंदा, आशिक़ कोन मां पंदा, किथे ॿाहिरि किथे मैदान ते हे प्रोग्राम करणो पइजी वञे। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। एॾा पक्का हेॾी जमायत सलवात जो आवाज़ नथो अचे, नथा ठहनि साईं। मूंखे सिंध कॉलोनीअ वारा त ॾाढा इश्क में अॻिते हूंदा आहिनि सभिनी खां। जेको इश्क हो त वकील सां पूरो करे छॾियो आहे। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अञा अधु महीनो ख़ैर जो गुज़रियो आहे, अञा अधु महीनो रहियो पियो अथव। मां त मुसलसल पढ़ण जे करे शाबाश नात ख़ाननि खे चौथी महफ़िल में हो, तॾहिं बि हुनजो आवाज़ खुलियल हो। असां रोज़ हिकिड़ी थो पढ़ा, तॾहिं बि असांजो आवाज़ नथो बीह सघे। अल्लाह ताला पंहिंजे कलाम मजीद में फरमायो त वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफिरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। ऐं ॿुधी छॾियो इंसानो, जॾहिं पंहिंजे नफ्स ते ज़ुल्म कयो, के गुनाह करे विझो, अल्लाह छा थो फरमाए त मुंहिंजे घर अच, मस्जिद में अच, मूंखे पुकार। थियणो त ईअं खपे, या त चवे फरमाए या त मस्जिद में अच, मुंहिंजे घर में अच, मूंखे अची अर्ज़ कर, पर फरमाए थो न न, जे पंहिंजे नफ्स ते ज़ुल्म कयो अथई,
उते वनी अर्ज कर पो मुझो सुनो मुखे सिफारिश करे मुखे पांजो सुनो तुझे लाए सिफारिश करे मुखे चवे आई तुझे लाए दुआ भी घुरे लवजदुल्लाह तवाब रहीमा पो तवा अल्लाह के माफ करण वारो ॾिसंदो रब हिकिड़ो ॾस ॾिनो आहे हिकिड़ो ॾस ॾिनो आहे हिकिड़ो पंथ ॿुधायो आहे त जे पंहिंजे नफ्स ते ज़ुल्म करे वही गुनाह करे वही त पहुच मुंहिंजे हबीब वटि क़ुरान जो हुक्म क़यामत ताईं आहे क़ुरान जो हुक्म क़यामत ताईं आहे हाणे माण्हू काॾे वञे तॾहिं त अल्लाह फरमायो त कलमो त तोखे क़यामत ताईं भरणो पवंदो जेसि ताईं ज़िंदा आहीं छा चवंदे कलमे में छा चवंदे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अल्लाह का सवाइ ॿियो को बि इबादत जे लाइक़ नाहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे आहे मूसा हुओ ईसा अलैहिस्सलाम हुओ इब्राहिम अलैहिस्सलाम हुओ दाऊद अलैहिस्सलाम हुओ ज़करिया अलैहिस्सलाम हुओ यहया अलैहिस्सलाम हुओ याकूब अलैहिस्सलाम हुओ सलेमान अलैहिस्सलाम हुओ ॿिया सभु हुआ मुहम्मद आहे अॼु बि आहे क़यामत ताईं हूंदो हे ज़ाहिरी वसाल मुबारक दुनिया जो ज़रूर थियो आहे पर मोमिननि खां मुस्तफ़ा परे नाहे मीलाद वारनि खां परे नाहे सदन चाचो हज़रत अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु सरदारनि खे फरमाए पियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी ॻाल्हि पुछांव पाण फरमाइनि त हा पुछ चाचा पुछ चवे थो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं तव्हां नंढड़ा हुओ बंधणनि में हुओ जॾहिं तव्हां बंधणनि में हुओ पोइ मां जॾहिं मथां ईंदो हुउमि तव्हांजी हीअं आंगुर मुबारक हलंदी हुई पई इन्हे जो राज़ छा हो इन्हे जो राज़ छा हो त हाणे जा सरदार फरमाइनसि त चाचा जे ॻाल्हि पुछी अथई त हाणे ॿुध इन जो इहो राज़ हो जॾहिं मुंहिंजी आंगुर वेंदी हुई चंड बि ओॾांहुं पियो हलंदो चाचा अञा बि हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॿुधाए कंहिंखे था फरमाइनि पंहिंजे चाचे हज़रत अब्बास खे चाचा जी हाणे लॻे तो बि ॻाल्हि पुछी आहे हाणे मां मुस्तफ़ा तोखे हिकिड़ी अजीब ॻाल्हि थो ॿुधायां चवे थो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे ॿुधायो फरमायो पाण फरमाइनि था चाचा जॾहिं मां गौर सां ॿुधिजा ॻाल्हि मुंहिंजी तकीर लंबी कान्हे का बसि हिकिड़ो ॿ नुक़्तो मोहबत वारो अथई चाचा चाचा मां अजीब ॻाल्हि तोखे ॿुधायां या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो चाचा पोइ ॿुध ॻाल्हि मुंहिंजी मां मुहम्मद जॾहिं माउ जे पेट में अंदरि हुअसि जॾहिं मुस्तफ़ा पंहिंजे माउ जे पेट में अंदरि तशरीफ़ फरमा हो त सरदार था फरमाइनि पंहिंजे चाचे खे त चाचा उन वक़्त में अर्श अज़ीम ते हिते फर्श ते न सते आसमान ते न अर्श अज़ीम ते ओ जेको लोहे महफूज़ आहे सभिनी जूं तक़दीरूं लिखियल आहिनि उते चाचा उन लोहे महफूज़ ते जेॾी महिल कलम हलंदो हुओ जेॾी महिल कलम तक़दीरूं लिखंदो हुओ कलम किथे लिखंदो हो सते आसमान ते लिखंदो हो माण्हुनि जूं तक़दीरूं पोइ फरमाइनि था चाचा उन कलम जो लिखण मां मुस्तफ़ा पंहिंजे माउ जे पेट जे अंदरि ॿुधंदो हो मां तव्हां खां थो पियो पुछां ओ खिलण वारा हिनखे यार तूं खिल न ॾिस कंहिंजी महफ़िल में वेठो आहे कहिड़े उरूज ते पहुता आहियूं तूं खिली बि अफ़सोस आहे मूंखे तुंहिंजे हिन मक़ाम ते मां चवंदो आहियां त हिन मीलाद में अचण ई वॾी ॻाल्हि आहे ख़ुदा जो कसम जे उहे अखियूं हुजनि न ऐं सम्झी सघूं न हे जेके वेठा आहियूं न तव्हांखे पंहिंजो क़दुर जी मालूम कोन्हे पर पुछ उन्हनि खां जेकी मीलादनि में विहंदा आहिनि उन्हनि खे छा न मिलियो आहे हे मज़ाक जी जाइ कान्हे ही अदब वारी जाइ आहे
मां तॾहिं चवंदो आहियां कि वेही उथी हलिया विया कि दर ते बीही फैज़ वठी विया। मां तव्हां खां थो पियो पुछां, फ़ैसिलो मां तव्हां ते पियो थो छॾियां। जे सरदार मां जे पेट जे अंदर अर्श अज़ीम ते लोहे महफूज़ ते कलम हले, कलम जे लिखण जो आवाज़ तमाम थोड़ो हुंदो आ, तमाम बारीक हुंदो आ। उहो मुस्तफ़ा पंहिंजे माउ जे पेट जे अंदर ॿुधनि त पोइ मोहम्मद ईसा जे लाइ जेको मीलाद हिते मल्हायो वियो आहे नौशहरो फ़ैरोज़ में, उहो मुस्तफ़ा कीअं नथो ॿुधी सघे? अची वई न ॻाल्हि सम्झ में? ॿुधनि बि था, मुलाहिज़ा बि फरमाइनि था पिया, ॿुधनि बि था, मुलाहिज़ा बि फरमाए रहिया आहिनि सभिनी खे। उहो प्रोग्राम ई कहिड़ो जेको जंहिंजो महिमान न अचे। असांखे उहे अखियूं कोन्हनि, ख़ुदा जो कसम। जंहिं जाइ ते सरदारनि जो मीलाद मल्हायो वेंदो आहे उहा जाइ यादगार बणिजी वेंदी आहे। न सिर्फ़ जाइ यादगार बणिबी आहे, पर विहण वारा बि यादगार बणिजी वेंदा आहिनि। सची बची ॻाल्हि आहे त मुंहिंजो कतई कोन हो मूं तकीर करण जो, पर हे आशिक़ जे करे अॻे साल बि को अहिड़ो ज़रूरी कमु थी वियो, न पहुची सघियो मान। जीअं ई महीनो शुरू थियो चवणु लॻा त साईं ईंदो न, वरी 5 ॾींहं गुज़रनि किथे बि मिलनि, साईं ईंदो न बाबा। मां हाज़ुर चयो त कसम खणा मां ज़रूरु ईंदोमांव तव्हां वटि। मूंखे हुन शहीद जो कर्ज़ु लॻो पियो आहे, मां लहण ज़रूरु ईंदोमांव तव्हां वटि। मां चयो पिया त हीअ मीलाद वारी जॻह जो यादगार बणिजी वई, विहण वारा बि यादगार बणिजी विया, विहण वारनि जा नाला अल्लाह वटि पहुची विया। मलाइको छो वेठा हुआ, मलाइको छो वेठा हुआ? मलाइक चवंदा मुंहिंजा अल्लाह तुंहिंजे हबीब जो मीलाद हली रहियो, उन में वेठा मल्हाए रहिया हुआ। मलाइको पर साईं के अहिड़ा बि हुआ जेके पंहिंजे कमनि सां आया हुआ, अहिड़ा बि हुआ जेके पंहिंजे कमनि सां आया हुआ, कंहिंमें कमु हो न उन करे वेठा हुआ। अल्लाह जो फरमाए मलाइकनि खे, मलाइको जिन मल्हायो जेकी आया उन्हनि खे त महबूब जे करे बख़्श कयुमि, पर जेकी कमनि सां आया त सही उन्हनि खे बि बख़्श करे छॾियो। सौदो रज़ा जो आहे। जन्नत खे जेकॾहिं को ॾिसे न, ख़ुदा जो कसम, 1 फुट जी क़ीमत सॼी दुनिया जूं हुकूमतूं माल गॾु कयो त जन्नत जे 1 फुट जी क़ीमत नथी थी सघे। जेकॾहिं को ॾिसे त पर अण ॾिठो सौदो आहे। मूंखे ॻाल्हि यादि अची वई उन बहलूल जी, उन मस्ताने जी। वेठो ज़मीन ते आहे, वारीअ जा घर पथो ठाहे। वक़्त जो बादशाह हारून रशीद ऐं उन जी घरवारी उतां लंघिया त हाणे बालूर ॿधो होको ॾिए, आहे को जेको जन्नत में घर वठे मूंखां? आहे को जेको मूंखे जन्नत मां मूंखां घर वठे? हारून त हलियो वियो तकिड़ो। हिन जी घरवारी ज़ुबैदा वेही रही फ़क़ीर वटि। फ़क़ीर घणे में घर थो ॾी? चवणु लॻो 5 रुपयनि में। हे मां थो चवां खे बजो सौदो आहे, मां नथो चवां। साईं बादशाह वक़्त जो कामिल वली, हिंद सिंध जो वली, साईं बादशाह मशहूरनि वारा पिया फरमाइनि हाणे पंहिंजे मलफूज़ात जे अंदरि लिखनि त जेकी जिते मीलाद थींदो आहे ओ मीलाद में वञण वारा जेकॾहिं हिकु क़दम जे एवज़ तोखे अल्लाह हज जो सवाबु ॾेई छॾे त अल्लाह वटि कमी आहे ई कान। इन्हनि जवाननि खां पुछो मीलाद जो क़दुरु। त मां ॻाल्हि पई कई न बहलूल जी, बसि इहा ॻाल्हि पूरी करे इंशाअल्लाह ताला सलाह सलाम थींदो। हाणे जो उहो वेठी बेगम उन जी घरवारी चईसि त कहिड़ो घर ॾींदे? बहलूल थो चएसि त जंहिं ते हथ रखी चई हे वठि 5 रुपया जेके चवीं थो उन वक़्त जो सिको जेको हो। हाणे मूंखे ही विच वारो महलात ॾे, विच वारो महलात ॾे। किथे? जन्नत में। बालूर चवेसि तो ही विच वारो तुंहिंजो थियो, विच वारो मोहम्मद सलीम तुंहिंजो थियो। हिन जो देर कई, हेॾा हारून जो ॾिसे त घरवारी हिकिड़े फ़क़ीर वटि चरे वटि वेठी आहे। अची उथारेसि तो बाह मां, वक़्तु पथी विञाई। चए थी वक़्तु कोन विञायो अथमि।
छा पथी करी चवे थी त जन्नत जा घर पथा विकामन जे उठाणे हल हिते तो जन्नत में ही चलियो घर विकणे हल वक्त जो बादशाह वा केर चवे मालू रिसेस तो पियो हलिया भाई अगते चवण लगो ज़ाल के हरू भरू पे वक्त वञाई पंहिंजो भी मुंहिंजो भी हाण रात थी हारून रशीद ख्वाब ॾिसे थो पियो छा थो ॾिसे जन्नत बथो ॾिसे जन्नत जा महलात बथो ॾिसे विच में महलात अची वियो ॾाढो सुहिणो हो जंहिं ते लिखियो पियो आहे कसर ज़ुबैदा हारून तो चवे मूंखे घुमण ॾियो चवण सां अंदर वञण जी इजाज़त कान्हे चवे तो नालो मुझे घरवारीअ जो आ चवन था मलाइकत हा आहे त तुझे घरवारीअ जो पर तुझो कोन्हे अंदर न वञण ॾींदासीं इए कंदे कंदे हिन जी अख खुली पई अख जो खुली पई ॾिसे त अञा अध रात हाणे बेकरारी थियसि घरवारी पुछेसि थी दे ख़बर छा ॻाल्हि आहे चवे तो मूंखां पुछ न बस दुआ घुर त सुबुह थिए हाणे जे जागंदो रहियो जेॾी महिल जो सुबुह थियो आहे त बाज़ार जे खुलण जो इंतज़ार पतो करे घर में आराम कोन आयुसि भॻो उन रस्ते ॾे उन बाज़ार ॾे कुछ ही टाइम मस गुजरियो तो वो बालूल भी अची वेठो सागियो होको आहे को जो पंजन में मुखा घर वठे त हाणे अची चवण लगुस त हा फकीर मां तो वट आयो आहियां हे वठ 5 रुपया चवे सो कोन ॾींदो मैं कोन ॾींदो से चवे सो पंच न भला हिय करे हेतरो मथे थो ॾिए मिल्कियत थो ॾिए चवे सो कोन ॾींदो मैं पछाड़ी में ते ॻाल्हि पहुती चवे सो अधु बादशाही थो ॾिए चवे सो सॼी बादशाही नी पर घर कोन ॾींदो मैं पुछे सो बहलूल हे छा है कल मुझे घर वारी है पंजन में तो खावत हुआ सिकन में घर अज मुखे सॼी बादशाही दे कोन थो ॾी त चवे सो हा हारून तू ॾिसी आयो मां पोथो सौदो करी हुन अण ॾिठो सौदो कयो हे मिलाद वारा बि अण ॾिठो सौदो कयो वेठा आहिनि हे हेॾी जेतिरी ख़लक आई आहे न ख़ुदा जो कसम अण ॾिठो सौदो कयो वेठा आहियो न सरदार न ज़ाहिर नखिन सां ॾिठोसीं बस रुगो ॿुधोसीं शान ॿुधी करे ईअं मीलाद वारा चवण लॻा सबसे आला व उला हमारा नबी तॾहिं त वक़्त जे कामिल वली अहमद रज़ा खान खे बि चवणो पइजी वियो जॾहिं हज जे मौके ते वियो त छा पियो चवे हाजिन खे आओ हाजियो शहनशाह का रोजा देखो अरे काबा तो देख चुके अब काबे का भी काबा देखो हे आहे इश्क हे काबे जो भी काबो आ खुदा जो कसम जे न हुजे हा सरदार तो केर काबतुल्लाह जी सुञाणप करा वई आहे सॼी कायनात मुस्तफ़ा जे मीलाद जे करे पैदा थी आहे हाणे पे यादगार वारी ॻाल्हि कयमि त जंहिं जाइ ते मुस्तफ़ा करीम जो मीलाद मल्हायो वेंदो आहे उहा त यादगार पर विहण वारा भी यादगार ॿुधण वारा भी यादगार ॿुधाइण वारा भी यादगार मां पंहिंजी ॻाल्हि कोन थो कयां हथ जी ॻाल्हि कान ठाही अथमि अचो त क़ुर खां था हली पुछूं फ़ैसिलो उते था करायूं सभई पढ़ियल लिखियल वेठा आहियो काबतुल्लाह जॾहिं ठहे पियो मरमत पई थिएसि अल्लाह कंहिंखे हुकुम कयो हो मरमत करण जे लाइ मुख़्तलिफ़ तारीख़ आहे काबतुल्लाह जी हिकु टाइम आयो वरी शहीद थियो वरी अल्लाह जे पैगंबर हुनजी मरमत कई काबतुल्लाह ऐन विच ते विच ज़मीन जो आहे इन जे मथां है वरी बैतुल मामूर मलाइकनि जो काबो ही इंसाननि जो काबो हू मलाइकनि जो काबो आहे हलंदे हलंदे वक्त गुज़री वियो मरमत जी ज़रूरत थी अल्लाह तो इब्राहिम के फरमाए इब्राहिम मुझा प्यारा नबी तोखे त मां खलील कयो आहे पंहिंजो अल्लाह दर्जा ॾिना आहिनि पंहिंजे नबियुनि खे आदम खे बनायई सफ़ीउल्लाह आदम छा बनियो ॻाल्हायो मां सां आदम बनियो सफ़ीउल्लाह नूह बनियो नजीउल्लाह
इब्राहिम बनियो खलीलुल्लाह, इस्माइल बनियो ज़बीहुल्लाह, इस्माइल बनियो ज़बीहुल्लाह, दाऊद अलैहिस्सलाम बनियो खलीफतुल्लाह, मूसा अलैहिस्सलाम बनियो कलीमुल्लाह, मुहम्मद करीम बनियो हबीबुल्लाह। अल्लाह ताला जे प्यारे नबी मूसा अलैहिस्सलाम के ख्याल चवण लॻो मुंहिंजा अल्लाह तुंहिंजो मुंहिंजे मथां वॾो थोरो आहे, तूं मूंसां ॻाल्हाई थो डायरेक्ट, सवाल थियनि था जवाब था पिया मिलनि, मां सम्झा थो मां वॾो आहियां, तो मूंखे कलीम कयो आहे, पाण सां ॻाल्हाइण वारो कयो अथई। अल्लाह जो फरमास हा शुक्र कर तूं कलीम आहे, पर मूसा इहा बि ॻाल्हि ॿुध, लौलाक लमा ख़लक़तुल अफ़लाक, जे मां मुहम्मद खे पैदा न कया हां त मूसा तोखे बि पैदा न कया हां। ख़बर कान्हे वगा मेरा जवारी रात जॾहिं सभु पैगंबर वञी पहुता शाट कंदो हलां, जॾहिं सभु पैगंबर अची गया हिकु हंधि किथे मस्जिद अक्सा में हिकु जाइ खाली आहे, हिनखे यार चुप करा ॿारनि खे, आख़िरी मुंहिंजी ॻाल्हि आहे, सॼी दुनिया था छॾनि पिया। उन जाइ ते पहुता वञी जिते सभु पैगंबर मौजूद हुआ। अल्लाह अकबर, मां तॾहिं त चयो न हाणे थोरो सम्झिजो, पढ़ण लिखियल वेठा आहियो, मुंहिंजी तकीर हिन मौज़ूअ ते आहे, बसि नुक़्तनि इन्हनि ते आहे, मां चवंदो आहियां कुझु न कुझु तव्हांखे ॾेई वञा। हाणे मां तॾहिं चयो न असांजो जेको सरदार आहे हसन हुसैन जो नानो आहे भला हुननि पैगंबरनि जो ख्याल कयूं, उहे त पंहिंजे कब्रुनि में तशरीफ़ फरमा हुआ, पर जॾहिं मुस्तफ़ा पहुतो किथे मस्जिद अक्सा में सभिनी पैगंबरनि खे हुकुम पहुतो त तव्हांजो सरदार उते पहुतो आहे, तव्हां बि वञो। जेॾी महिल जो सरदार उते तशरीफ़ फरमा थिया, ॾिसनि था यूसुफ बि बीठो आहे, फरमाइनि त यूसुफ ॾाढो सुहिणो, असां सां मुलाक़ात थियसि, इब्राहिम सां मुंहिंजे ॾाॾे सां मुंहिंजी मुलाक़ात थी, सभिनी पैगंबरनि सां मुंहिंजी मुलाक़ात थी वई, 2 रकअतुनि जो आयो टाइम निमाज़ जो नफ़िल जो। इब्राहिम चवे मूंखे हुकुम मिलंदो, इस्माइल चवे मां ज़बीह आहियां, मूंखे हुकुम मिलंदो, दाऊद चवे मां ख़लीफ़ो आहियां, मूंखे हुकुम मिलंदो। हाणे जो जिब्राइल वधी करे जे सरदार खे फरमाए, सरदार ॿिए कंहिंखे अॼु हुकुम कोन्हे को, तव्हां 2 रकअतूं हुननि खे पढ़ायो इमाम थी। जेॾी महिल जो सरदार बनिया इमाम, इन करे इमाम उल अंबिया जो दर्जो आहे सरदारनि खे बनिया इमाम, दुनिया वारनि खे अल्लाह ताला ॾेखारण पियो चाहियो, ॾिसो मुंहिंजे हबीब जो शान, जिते कुल पैगंबरनि जा सिर झुकिया पिया आहिनि उते मुंहिंजे मुस्तफ़ा जा कदम आहिनि। राजा सुभान अल्लाह नचे, इहा बि ॻाल्हि न वणी आई। जिते सरदार जा कदम मुबारक हुआ उते कुल पैगंबरनि जा सिर मुबारक झुकिया पिया। छो दस्तूर जेकी सफ़न में हूंदा आहिनि, पहिरीं सफ़ में जेके हूंदा आहिनि, उन्हनि जा सिर किथे हूंदा आहिनि, जिते पेशमाम जा कदम हूंदा आहिनि। पोइ मूसा जो अर्ज़ु करे, मुंहिंजा अल्लाह मां कलीम आहियां, मूंखां वधीक को ॿियो अथई छा? चई हा मूसा तूं कलीम आहे, हू हबीब आहे। गौर सां ॿुध, इश्क वारो थो थिए, तूं कलीम आहे, हू हबीब आहे। मुंहिंजा अल्लाह मूंखे फ़र्क़ु नथो सम्झ में अचे, पोइ कलीम में ऐं हबीब में कहिड़ो फ़र्क़ु आहे? हाणे तो अल्लाह फरमायसि त मूसा जे पुछो अथई त ॿुध, हाणे कलीम उहो आहे जेको अचे तूर सीना ते, चवे मुंहिंजा अल्लाह मूंखे पाण ॾेखार, मां चवांसि लन तरानी, इन ॻाल्हि तां लही वञ, तूं मूंखे ॾिसी न सघंदे। हबीब उहो आहे छुतो पंहिंजे बिस्तरे मुबारक ते पियो आहे, घुराए पंहिंजो दीदार कयासि त मुस्तफ़ा हलियो। ओ मूसा जे कलीम जो फ़र्क़ु पुछो अथई, कलीम उहो आहे तूर सीना ते अचे, मां जो हुकुम पहुचेसि त चप्पल लाहे पहुच। हबीब उहो आहे अर्श ते पहुचे ऐं ख़्याल करे त मां हाणे जुती मुबारक लाहियां, मुंहिंजो हुकुम पहुचेसि त अर्श ते मुहम्मद जुतीअ समेत हलियो आहे। अर्ज़ु करे मौला हो तूर सीना ते मूसा अलैहिस्सलाम आयो, उन जुती लाथी, आवाज़ अचे हो मूसा है तू मुहम्मद हे असां तव्हांजे पैगंबर जो शान, हसन हुसैन जे नाने जो शान। ओ मूसा जे पुछो अथई, अञा बि ॿुध, तूं छा चवंदो आहीं? चवण लॻो मूसा मां ईअं चवंदो आहियां, मुंहिंजा अल्लाह तूं मूं मां ख़ुशि थी।
मूसा अलैहिस्सलाम तो फरमाए मां ये चवंदो आहियां मूसा को तू ये चवंदो आ सॼी कायनात चवंदी आ सॼी कायनात चवंदी आ छा चवंदी आ ए परवरदिगार तू असां मां ख़ुशि थी सॼी कायनात जी मर्ज़ी है सॼी कायनात ये चवंदी आ पर मां अल्लाह पंहिंजे हबीब खे चवंदो आहियां ए हबीब तू मूं मां ख़ुशि थी ॾिसजो क़यामत ॾींहुं त केतिरा मीलाद मल्हाइण वारनि खे चेक मिलनि हथनि में वो जिन कया न उहे बि पछताईंदा जिन मीलाद कया उहे बि पछताईंदा जिन न कया उहे बि पछताईंदा अजीब ॻाल्हि थी वई न जिन कया उहे बि पछताईंदा जिन न कया उहे बि पछताईंदा ईअं कीअं नामुमकिन ॻाल्हि हा अड़े काफ़र पिया कुटजनि गुनहगार पिया कुटजनि पोइ जे मीलाद वारा कुटिया त बाक़ी छा बचो मां इन करे चवंदो आहियां सरदारनि को हिकिड़ो ई अर्ज़ु कयो न पंहिंजे पालणावर खे मुंहिंजा अल्लाह अथई गुनहगार बदकार पर अथई मुंहिंजे मीलाद मल्हाइण वारा अथई ख़ुदा जो कसम इन जे जुमिले ते सभिनी मीलादनि ते रहम थी वेंदो पोइ छा चवंदा इंसान जॾहिं गैर मुस्लिम का मुसलमाननि खे ॾिसंदा 14 पारो रुबमा यवदुल लज़ीन कफरू लौ कानू मुस्लिमीन चवंदा मुसलमाननि जो हेॾो शान काश असां बि मुसलमान हुजूं हा वरी जॾहिं आम मुसलमान ॾिसंदो मीलादनि वारनि जो शान त हेॾो मीलादनि जो शान आहे चवंदो काश मां बि मीलाद मल्हाइण वारनि मां हुजां वञण वारनि मां हुजां हा ॿुधण वारनि मां हुजां हा रहियो सवाल इहो त मीलाद मल्हाइण वारा बि पछताईंदा न करण वारा बि पछताईंदा चवंदो साईं इहो वरी कीअं ॻाल्हि सम्झ में न आई सम्झ में कान आई न ॻाल्हि करण वारो छो पछताए हाणे मां तव्हांखे हिकिड़ो नंढो जवाबु थो हिनजो ॾेई छॾियां लुकमान हकीम जंहिंजो क़ुर में अलाह ज़िक्र कयो आहे वॾी हिकमत वारो हो चवनि था त अल्लाह ताला फरमाए त नबी जो तोखे असां नबूत वारे दर्जे ते फाइज़ कयूं चवणु लॻो मुंहिंजा अल्लाह न नबीअ जो दर्जो वॾो आहे मां न सही सघंदुसि इहो ॿार अल्लाह फरमाए सभु तोखे असां हिकमत जो साहब था बनायूं तोखे असां हिकमत था पिया ॾियूं हिकमत मिलसि जंग जूं बूटियूं बि ॻाल्हाईंदियूं हुअसि पोइ हिकिड़ी वादी अहिड़ी में वञी पहुतो माण्हू खोड़ गॾु लश्कर गॾु घोड़ा गॾु उन वादीअ में वञी पहुता जिते ऊंदहि हुजे घोड़नि खे माण्हुनि खे पथरियूं लॻूं पेरनि में हाणे तो लुकमान चवनि ई उहे पथरियूं अथव ॿुधी छॾियो जेको खणंदो सो बि पछताईंदो जेको न खणंदो सो बि पछताईंदो हिते ई ॻाल्हि रखियल आहे हिते ई ॻाल्हि रखियल आहे हाणे माण्हू चवण लॻा त हिकिड़ा चवण लॻा त खणूं भला छो ॿार खणी ॿाहिरि पिया पंधु कयूं यको जेसि ताईं वञी जबल घार खुटे ॿियनि चयो भला थोरियूं खणी था खणूं भला न जे बराबरि थोरियूं खणूं था खणी ठीकु आहे जेॾी महिल जो उन मोहम्मद सलीम उहे ॿाहिरि आया घार खां जेॾी महिल जो ॿाहिरि आया घार खां त छा ॾिसनि असांजो दोस्त वॾो शाबाश हिनखे भला किथां पहुतो निज़ाम दीन खे अची पंहिंजो जो ॾिसनि उते त हाणे उहे पथरियूं कोन हुयूं पर पथरनि में असुल इहे हीरा जवाहर हुआ छा हुआ हीरा ऐं जवाहर हुआ हाणे ॾिसो पछताइनि जिन थोरा खया चवनि पिया त घणा खणूं हा जिन खया ई कोन चवनि पिया थोरा खणूं हा जॾहिं मीलाद जा चेक तक़सीम थींदा क़बरुनि में ऐं होॾे पंहिंजो क़यामत जे ॾींहुं माण्हू चवंदा हेॾो मीलाद जो शान करण वारो चवंदो घणा कया हा न करण वारो चवंदो एतिरा ई कया हा पर उन ॾींहुं टाइम गुज़री वियो हूंदो तूं ग़ैब जो सौदो कयो वेठो आहे रही सवाल यादगार ॻाल्हि यादगार बणजण वारी ॾिसो कीअं यादगार थो मीलाद बणिजे हर पैगंबर मीलाद मल्हायो आहे मूंखे टाइम ख़ुदा जो कसम कोन्हे जे मूंखे हिकिड़ो कलाक टाइम हुजे हा न त मां हर हिकु नबी जो तोखे मीलाद मल्हाइण ॿुधायां हा का मज़ाक आहे हीअ ॻाल्हि का छा नूह अलैहिस्सलाम बेड़ो ठाहियो न तरियो पाणीअ में हर बेड़े ते नबीअ जो नालो लिखियो हुअईं मुंहिंजा अल्लाह नथो हले बेड़ो जिब्राइल खे हुकुम थियो वञी ॿुधाईसि नूह कोन तरंदो बेड़ो ए नूह कोन तरंदो बेड़ो तोखां जेके अॻियां पैगंबर गुज़री विया तो उन्हनि जा नाला त लिखिया आहिनि हिकु नालो रहाए वियो आहीं हिकु नालो रहाए वियो आहीं हिकु इस्म रहाए वियो आहीं मौला मूंखे त ख़बर कान्हे का त कहिड़ो रहायो अथमि जेके बि आया नाला लिखिया अथमि 99 नाला पैगंबरनि जा लिखी चुको आहियां त हाणे तो जिब्राइल चयसि असुल त लिखियो ई कोन अथई जिब्राइल हुकुम कर कहिड़ो लिखां हुकुम थियुसि त लिख मुहम्मद
पियो त मीलाद वारनि जो बेड़ो बि तरी पवंदो। अॼु यादि कजो ॻाल्हि, साईं जेको दुआ घुरे हिन मीलाद जो सवाब ईसाल कंदासीं मोहम्मद ईसा ॾे, क़बर इंशाअल्लाह ताला नूर सां भरिजी वेंदसि। त हाणे यादगार हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम जो मीलाद मल्हाया, इहो ई मूंखे यादगार तोखे नुक़्तो ॿुधाइणो आहे। हुकुम दुस इब्राहिम जी मौला वञी काबतुल्लाह जी कर तामीर, बोला हाज़िर राज़ो तूं बंज मज़दूर खपे न? हाँ मुझे अल्लाह मज़दूर खपे। हाणे मज़दूर बना इस्माइल खे, राज़ो भी नबी आहे, मज़दूर भी नबी आहे, राज़ो भी नबी मज़दूर भी नबी। इब्राहिम भी कुर्बानी ॾियण वारो त इस्माइल भी कुर्बानी ॾियण वारो। उफ कोन कई, कुसंदो कुसे पियो पर उफ न कयो हुई। अच्छा बई नबी हाणे थी काबतुल्लाह जी ओसारी मथे शुरू। जेॾी महिल जो हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम जे कद खां मथे थी वई त चवण लॻो मुंहिंजा अल्लाह हाणे त मथे नथो पुॼी सघां। अल्लाह तो फरमाए जिब्राइल खे, जिब्राइल वञी इब्राहिम खे चओ त जेको पत्थर पियो अथई न, इन पत्थर ते पेर रख, इन पत्थर ते पंहिंजा ॿई पेर रख। जेॾी महिल इब्राहिम अलैहिस्सलाम उन पत्थर ते न पेर रखिया, अॼु बि पत्थर मौजूद आहे, परे कोन्हे को। ख़बर हूंदी सभिनी खे जेके उमरो करे आया आहिनि, पंहिंजो हज करे आया हूंदा। कुरान में ज़िक्र थियो वमिन मक़ाम इब्राहिम मुसल्ला, इब्राहिम जी बीहण जी जाइ। ॾिसो त अल्लाह केॾो यादगार बनाएसि। मां इहा ई ॻाल्हि करे बसि आख़िरी आहे मुंहिंजी ॻाल्हि। तॾहिं त चयमि त हिन जाइ खे बि यादगार बनाए छॾियो, पाण बि तव्हां यादगार बणिजी वियो। हाणे जीअं इब्राहिम अलैहिस्सलाम पत्थर ते पेर रखिया, तीअं पत्थर मथे हलंदो पियो। इब्राहिम अलैहिस्सलाम जी ओसारी थींदी पई वई। अंदाज़ो ॾिसजा, अंदाज़ो ॾिसजा, दुनिया जदीद थी वई आहे। तव्हां उहो पत्थर मस्जिद अक़सा में न ॾिठो आहे, अॼु बि फोटुनि में मौजूद आहे। ओ मथे बीठो आहे ज़मीन खां कई मण पत्थर आहे, किरे कोन थो, किरे कोन थो। छो नथो किरे? साण सां चओ त ज़मीन जी जेका कशशा सां ख़तम थी वई, छिकण वारी हिते ख़तम थी, छो थी? ओ जेॾी महिल सरदारनि पंहिंजो बुराक पे छोड़ियो न, त जेॾी महिल सवार थिया बुराक जे मथां, त बुराक उॾामण लॻो त पत्थर बि उॾामण लॻो। हेरगो रसे मुबारक जो कमाल हो। जंहिं बुराक में रसो मुबारक हो, सरदारनि जा हथ मुबारक लॻा, कमाल इहो बणिजी वियो पत्थर जो हाणे बुराक बुड़ा में पियो त वरी पत्थर बुड़ा में पियो। सरदारनि जी जो नज़र पियो इशारो कयूं हथ जो रुकिजी वञ। ख़ुदा जो कसम अॼु बि उन ते रुकियो पियो आहे, हवा खां मथे आहे, ज़मीन खां मथे बीठो आहे। खोड़ फोटू हुन जा लॻा पिया अथव, ॾिसो वञी भली। हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम जो पत्थर बि मथे पियो थो वञे। जेॾी महिल थी ओसारी पूरी, लिंब पूरी थी वई, काबतुल्लाह ठही वियो। हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम ख़्यालु कयो त भला ॾिसांसि त कीअं ठहियो आहे, ठाहियो अथऊं। साईं मुंहिंजा स्टेज ते वेठल हो, आलिम सगोरो, हाफ़िज़ सगोरो, हीअं फिरियुसि हिकिड़े पासे फिरी, वरी हीअं कुंड वरितई, ॿिए पासे साईं फिरियुसि, ॿिए पासे फिरी, वरी टीह कुंड खां आयो, टीह कुंड खां अची वरी चौथी कुंड ॾांहुं आयो। फेरो मुकमल थियो। अल्लाह फरमायो इब्राहिम तो हिकु फेरो ॾिनो आहे, अॼु खां शुरूआत ताफ़ जी तो कई आहे। मूंखे अहिड़ी ॻाल्हि तुंहिंजी वणी आहे जो क़यामत देवाफ़ कंदा रहंदा मोमिन, तेसि ताईं हज उमरो क़बूल न कंदो मान, जेसि ताईं तो वांगुरु फिरनि उतां जो फिरणु अथव, मता कंहिंखे यादि न हुजे। पोइ जेॾी महिल काबतुल्लाह जी थी मरमत पूरी, हाणे तो अल्लाह फरमाए इब्राहिम खे, इब्राहिम जी मुंहिंजा अल्लाह हाणे मज़दूरी घुर्द ॾिए, मज़दूरी घुर्द ॾिए। चवे थो मुंहिंजा अल्लाह तुंहिंजो घर तामीर कयुमि, इहा ई मुंहिंजे लाइ वॾी फज़ीलत आहे। न इब्राहिम न न न, घुरण तुंहिंजो कमु आहे, ॾियण मां अल्लाह जो कमु आहे। ईअं नथो थी सघे को मज़दूरी करे उनखे मज़दूरी न मिले। सुभाणे दुनिया पैदा थींदी, उहे बि किथे ईअं करे वेठनि। इन करे न तोखे मज़दूरी मिलंदी, पर मज़दूरी बि तुंहिंजे मर्ज़ीअ जी आहे, जेका घुरी। नथो चवी सुभाणे अल्लाह मां पूरी करण वारो आहियां। ख़ुदा करे त वरी सुभाणे मां ॻाल्हाए बि सघां। यार दुआ कजो बसि।
हाणे जेॾी महिल जो इब्राहिम अलैहिस्सलाम खे हुकुम मिलियो, ख़ुदा जो कसम मुंहिंजो रुगो हाल ई कोन्हे, एॾा त ॾोहारी आहियूं, एॾा त बदकार आहियूं, पर हे मदीने वारे साईं जो करम अथव, ख़ुदा जो कसम उनजी महिरबानी आहे। तॾहिं तो अलाह फरमायसि मुंहिंजा हबीब जे तुंहिंजी उम्मतुनि जा हाल आहिनि न, अलाए कहिड़ा अथनि हाल, पर मां सोना तुंहिंजे करे ॾिसानी कोन थो गुनाह खे। हाणे जेॾी महिल आयो हुकुम थियो त इब्राहिम मज़दूरी घुर, इब्राहिम खे ॿी मज़दूरी कोन घुरी, हीरा जवाहर कोन घुरिया, पैसा कोन घुरिया, ॿियो कुझु कोन घुरियईं, हेॾा हाफ़िज़ वेठो आहे। मां सिर्फ़ उन आयत जी माना थो कयां, रब्बना वबअस फीह, ईअं न साईं, जे आयत जो तर्जुमो ई हुआ त मुंहिंजा अलाह जे मज़दूरी ॾी थो पियो, जे मज़दूरीअ जो मूंसां वाइदो कयो अथई, अॼु ॿियो कुझु कोन थो घुरे, घुरे थो वॾी अज़मत वारो रसूल हसन हुसैन जो नानो, ज़हरा जो बाबो थो घुरे। अॼु इन्हनि में अचे। अल्लाह फरमायो इब्राहिम जे तो इहा दुआ घुरी आहे, तुंहिंजी दुआ क़बूल आहे, तुंहिंजे औलाद मां ई मोकिलींदोसांसि, तुंहिंजे औलाद मां ई। ऐं सरदार तशरीफ़ फरमा थियो इस्माइल अलैहिस्सलाम जे औलाद मां, ऐं सरदारनि फरमायो त मां पाक पेटनि मां पाक पेटनि ॾांहुं मुंतकिल थींदो आयो आहियां। दुनिया जो को बि अहिड़ो माण्हू कोन्हे जेको पंहिंजो शुजरो ॿुधाए, पर सरदारनि जो शुजरो पाक ऐं साफ़ आहे, किथे बि झोल आहे ई कोन को। पोइ सरदारनि फरमायो त मां इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ आहियां, ईसा अलैहिस्सलाम जी बिशारत आहियां। हाणे कीअं यादगार बनियो, इब्राहिम अलैहिस्सलाम त हलियो इराक में, हलियो शाम में, हलियो किथे बि इब्राहिम अलैहिस्सलाम जा कदम कोन था मिलनि, कदम मिलनि था उन ई पत्थर ते जिते मुहम्मद जो मीलाद मल्हायो हुअई, जिते हसन हुसैन जे नाने जो मीलाद मल्हायई। अल्लाह फरमायो उन्हनि कदमनि खे मल्हाए करे हुकुम थियो, इन्हनि कदमनि खे महफूज़ कयो। अॼु ॾींहं ताईं हज़ार साल गुज़री विया, अॼु ॾींहं ताईं उन पत्थर तां इब्राहिम अलैहिस्सलाम जा कदम कोन उकरिया आहिनि, क़यामत ताईं क़ाइम हूंदा। ये सरदारनि जी मेहरबानी। पोइ जेॾी महिल जो सरदारनि इहो फरमायो त ॾाॾा तो असांखे उन वक़्तु यादि कयो, मां मुहम्मद बि यादि थो कयां पियो, मां केथो यादि कयां, मां हर उम्मतीअ खे हुकुम थो ॾियां तेसि ताईं निमाज़ क़बूल कान्हेव जेसि ताईं न पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहिम।